सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजाई। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for Life, Real Estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vensimal Sajnani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचेपाण में सिंधियत जी पहचान। खबर जी नजर सिर्फ सिंधु दर्शन ते। सेवा समर्पण हफ़्तो मल्हाईंदे भारतीय जनता पार्टी माहिम ऐं बीजेपी वार्ड 190 जे साउथ सेंट्रल मुंबई सिंधी सेल तरफ़ां 26 सेप्टेम्बर सुबुह जो 10 खां 3 बजे ताईं महिम जे नवजीवन सोसाइटीअ में आम जनता लाइ उन ई वक़्तु सीनियर सिटीज़न कार्ड, आधार कार्ड ऐं पैन कार्ड ठाहे ॾियण सां गॾोगॾु मेडिकल ऐं ब्लड डोनेशन कैंप जो वॾे पैमाने ते आयोजन कयो वियो, जिते 200 खां बि वधीक ज़रूरतमंद ऐं घुर्जाउनि उन कैंप्स ऐं कार्डनि ठाराइण जो लाभ वरितो। हिन सुहिणे सामाजिक भलाई जे कार्यक्रम में उन इलाके जे सभिनी बीजेपी पद अधिकारियुनि जो तमामु सुठो सहयोग रहियो, जिन खे सम्मानित बि कयो वियो। मुख्य महिमान हुआ बीजेपी एमएलए नीतीश राणे, बीजेपी एमएलसी प्रसाद लाड, बीजेपी कारपोरेटर शीतल गंभीर देसाई, बीजेपी साउथ सेंट्रल मुंबई जे ज़िला अध्यक्ष श्री रोहित बागनरी जे रहनुमाईअ में ऐं देखरेख में हिन कार्यक्रम में सिंधी सेल जा सहयोगी हुआ अमित दुदानी, हरीश सोमैया, हेमा ज्ञानानी, संतोष दामेजा, दिनेश सराई, सुरेश अमलानी, मुकेश रिजवानी, गिरीश कृष्णानी, सीमा भावनानी ऐं ॿिया। समाज जे भले लाइ ही थींदड़ हिन सफल कार्यक्रम लाइ बीजेपी सिंधी सेल सभिनी खे वाधायूं थो ॾे। वेझराईअ में मुंबई जे मलाबार हिल स्थित राज भवन में महाराष्ट्र जे गवर्नर श्री भगत सिंह कोश्यारी जी जे हाज़ुरीअ में सिंधी हेरिटेज फाउंडेशन तरफ़ां नमोत्सव जो कार्यक्रम उमंग उत्साह ऐं सफलता पूर्वक पार पियो। श्री नारायण बाबलानी जी, गीता बाबलानी जी ऐं मुकेश बजाज जी ऐं संदसि टीम पारां कोरोना जे ॾुखे वक़्तु हलंदे न सिर्फ़ घणनि ई नौजवान बेरोज़गारनि खे क़ाबिलियत अनुसार संदनी कम सां लाॻापो रखंदड़ गवर्नर जे हथां किट ॾियारी वई। न सिर्फ़ इहो पर सिंधी समाज जे नाम्यारनि खे बि कोरोना काल में सामाजिक ऐं सांस्कृतिक कार्यनि लाइ गवर्नर जे शुभ हथनि सां ट्रॉफी ॾियारे सम्मानित कयो वियो। सम्मान पाइण वारा हुआ एमएलए गणपत गायकवाड़ जी, एमएलए संजय केलकर जी, थदाराम तोलानी जी, अनिला सुंदर जी, काजल चंदीरामानी जी, गुरमुख जगवानी जी, राजू खेतवानी जी, कुमार आयलानी जी, मुरली अदनानी जी, डॉक्टर अजीत मन्याल जी, प्रेम भारतिया जी, दिनेश टहलियानी जी। बेस्ट टीम जो अवार्ड उल्हासनगर खे ॾिनो वियो। दिव्या बजाज जे संचालन में ही कार्यक्रम सफलता पूर्वक पार पियो। सिंधी हेरिटेज फाउंडेशन जे सभिनी बानीकारनि खे सिंधु दर्शन तरफ़ां लख लख वाधायूं हुजनि। जय झूलेलाल।